घोटकी का ख़बर ॾींदासूं त घोटकी जी सर्दी जे सर्द मौसम जो मज़ो वठण लाइ आगा इंसाफ़ खान पठान जी मेज़बानी में इंसाफ़ हाउस घोटकी में मच कचेरी जो शानदार प्रोग्राम मुनक़द कयो वियो। प्रोग्राम जो ख़ासि महिमान सूबाई वज़ीर जाम इकरामुल्ला खान धारे जो हो, जॾहिं त मच कचेरी में जाम आसिफ रज़ाक खान धारे जो, सैयद जमालुद्दीन शाह जिलानी, पीपल्स पार्टी जो ज़िलई जनरल सेक्रेटरी सिकंदर अली लाखो, आगा तजम्मुल खान पठान, आगा अज़हर खान पठान, सलीमुल्लाह खान कलवड़, रईस अब्दुल रऊफ़ कोलाची, जाम फैज़ मोहम्मद लखण, आगा अली गौहर पठान, मोहम्मद इस्माइल धांधो, अख्तर खान संगड़, डॉक्टर राव सिकंदर अली, असद राजपूत समेत इलाके जे मौजूदीन वॾे अंग में शिरकत कई। मच कचेरी में सिंध जे नाले वारनि रागिन सूफियानो कलाम ॻाए महफ़िल खे जुमाए छॾियो। इन मौक़े ते सूबाई वज़ीर जाम इकरामुल्ला खान धारे जो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त आगा इंसाफ़ खान पठान जस लहे थो, जंहिं सर्दी जे सर्द मौसम में मच कचेरी जो अहिड़ो शानदार प्रोग्राम मुनक़द करायो जंहिं में असांखे तमामु घणो मज़ो आयो आहे। हिन चयो त मच कचेरी सिंध जे हज़ारनि साल क़दीमी सक़ाफ़त आहे। अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम थियण घुर्जनि, छाकाणि त अहिड़े प्रोग्रामनि सां बदी ऐं मोहबत क़ाइमु थिए थी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।